जिला मीरपुर खास में हालिया बारिशों में पालतू जानवरों को अमराज से महफूज रखने के लिए 17 मकामात पर तब्बी कैंप लगाए गए हैं। ये बात महकमा लाइव स्टॉक मीरपुर खास डॉक्टर हाकिम अली जलबानी ने गोद पीर मोहम्मद असलम बोदला में साफियों के साथ गुफ्तगू करते हुए कही। उन्होंने बताया कि जिला में 33 वेटनरी सेंटर हैं, लेकिन डॉक्टरों की कमी की वजह से सिर्फ 15 वेटनरी काम कर रहे हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डॉक्टर हाकिम अली जलबानी, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री मीरपुर खास। जीअं त मॉनसून जी सीज़न लगी पिया है ऐं मुंहिंजी वधि में वधि कोशिशि आहे त मीरपुर ख़ासि ज़िले में जेको बि लाइव स्टॉक आहे उन सॼे लाइव स्टॉक वैक्सीन थी वञे। असांजे मिनिस्टर साहब साईं अब्दुल बारी ख़ान पितावी साहब, लाइव स्टॉक जे सेक्रेटरी साईं एजाज़ हुसैन महेसर साहब, DG जमील अहमद शेख साहब, डायरेक्टर राना एहतशाम अल हक साहब, डिप्टी कमिश्नर साईं ज़ाहिद हुसैन मेमुन साहब जूं असांखे सख़्तु इंस्ट्रक्शन्स आहिनि त लाइव स्टॉक जे लिहाज़ सां पब्लिक खे का बि परेशानी का बि तकलीफ़ न अचे। असांजूं वधि में वधि कोशिशूं आहिनि त ज़िले मीरपुर ख़ासि जो जेको बि लाइव स्टॉक आहे, जेको बि जानवर रखनि था, उन सॼे खे असां वैक्सीन करे छॾियूं। मां मीरपुर ख़ासि ज़िले जी पब्लिक खे रिक्वेस्ट कयां थो, अर्ज़ु कयां थो, ख़ुदारा पंहिंजे जानवरनि खे वैक्सीन करायो। मुंहिंजा सेंटर्स खुलियल आहिनि, मुंहिंजा डॉक्टर्स हुते वेठल आहिनि सेंटर्स में, मुंहिंजो स्टाफ वेठल आहे। जेकॾहिं वेठल न बि हूंदो त असांजी फील्ड जी ड्यूटी आहे, हू फील्ड में निकितल हूंदा, जानवरनि खे वैक्सीन कंदा हूंदा। हुन तव्हां इंतज़ारु कयो। जेकॾहिं तव्हां इंतज़ारु नथा करे सघो त पोइ फ़ौरन डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक मीरपुर ख़ासि सां तव्हां राब्तो कयो त तव्हांजो जानवर जीअं तंदुरुस्ती तवाना थी सघे, तव्हांजे जानवरनि खे वैक्सीन थी सघे। इहा हुनजी मदद असां सां गॾु हूंदी। इंशाअल्लाह ताला मीरपुर ख़ासि में हिकिड़ो जानवर बि बग़ैर वैक्सीन जे न रहंदो। इसमें असांजा 22 सेंटर आहिनि, 15 डॉक्टर आहिनि, 20 लख माल आहे, 20 लख लाइव स्टॉक आहे। असां तक़रीबन 3 खां 3.5 लख जानवरनि खे वैक्सीन करे चुका आहियूं। असांजी त वधि में वधि कोशिशि आहे त असां सॼे जानवरनि खे वैक्सीन करे, छो त असांजो वैक्सीन जो सिलसिलो हलंदड़ आहे, 12 ई महीना हले थो। ईअं न त मॉनसून जे करे असां वैक्सीन पिया था कयूं, 12 महीना हलंदड़ आहे। पर हाणे मां वधि में वधि कोशिशि कयां थो कैंप्स लॻायां, हिकिड़े ॻोठ में कैंप्स लॻायां, ओसे पोसे जा आसे पासे जा जेके बि आहिनि लाइव स्टॉक उन कैंप्स में गॾु कयां, उन्हनि सॼणनि खे वैक्सीन थी वञे। आहिनि त मुंहिंजा जेके बि ज़िले जा डॉक्टर आहिनि, जेके बि ज़िले जा स्टॉक असिस्टेंट आहिनि, फील्ड में निकितल आहिनि, उहा उते वैक्सीन कनि पिया। ऐं डेली असां रिपोर्ट असां पंहिंजे मथे डायरेक्टर साहब खे डेली जी फिगर ॾींदा आहियूं। गलगोटे जी बीमारी आहे, ॿियो तीक थींदी आहे नंढनि ॿकरनि खे। वॾे जानवरनि खे गलगोटो थींदो आहे, जीअं मेंहूं गऊं, उन्हनि खे गलगोटो थींदो आहे। ऐं नंढे जानवर खे ॿकरियूं रिढुनि में थींदी आहे तीक। हाणे जॾहिं गलगोटो थींदो आहे त उनमें जानवर बचंदो न आहे, विचड़ंदड़ बीमारी हूंदी आहे। जेकॾहिं सिलाई आहे, जेकॾहिं गिग हिकिड़े जेकॾहिं मेंह जी जेकॾहिं ॿी मेंह खे लॻंदी त उहो साॻियो गलगोटो हुनखे थी वेंदो। ऐं तीक बि अहिड़ी शइ आहे, जेकॾहिं हुनखे कंहिंखे लॻंदी ॿी ॿकरी खे या उते हुनजे उहा विचड़ंदड़ बीमारी आहे, उहा बि ॿी ॿकरी बीमार थी वेंदी। माना इहो विचड़ंदड़ बीमारी अहिड़ी सख़्तु आहे, जेकॾहिं तव्हांजो धण बीठो हूंदो, जेकॾहिं हिकिड़ी ॿकरी खे बि जेकॾहिं हिकिड़ी ॿकरी खे बि इहा बीमारी थींदी त सभु तव्हांजा ॿकरियूं वठिजी वेंदियूं। डॉक्टर हाकिम अली जलबानी ने बताया कि मौसम बरसात में पालतू जानवरों में वबाई अमराज फैलने का खदशा होता है, इसलिए महकमा लाइव स्टॉक ने बारिशों से पहले ही जिला में 17 मकामात पर जानवरों की हिफाजती वैक्सीनेशन मुहिम का आगाज़ कर दिया है, जहां अब तक 3 लाख जानवरों को वैक्सीन लगाई गई है। इस मौके पर वेटनरी सेंटर जुड्डो के इंचार्ज डॉक्टर अब्दुल कदीर कायम खानी ने बताया कि गोड मोहम्मद असलम बोदला में लगाए जाने वाले कैंप में मकामी अफराद के साथ साथ मुल्का तमाम इलाकों के लोग भी अपने जानवरों को वैक्सीन के लिए लेकर आ सकते हैं। HRJD न्यूज़ में से फ़िलहाल इतना ही। मज़ीद खबरों और अपडेट के लिए देखते रहें HRJD न्यूज़।